कश्मीर जे ॾियाले वटां अॼु सरसो एम ऐं गाणू हाई स्कूल में प्रोग्राम में शरीक डीसी कश्मीर कंदा कोड ऐं ॿिया हिते प्रोग्राम शरीक थियनि अॻवान सां ॻाल्हि छा चवणु आहे। तमामु बहितरीन इंतज़ाम जे हिसाब सां ऐं मेन मक़सदु इहो आहे योम यकजे जे हवाले सां कश्मीर जे हवाले सां सो हुकूक उन्हनि जे लाइ असांखे आवाज़ु हरदम बुलंद करिणो आहे। सो अॼु इहो ख़ासि ॾींहुं आहे जंहिंजे करे मुनक़द कयो आहे SRSO टीम ऐं प्लस में तालके तंगवानी जी एडमिनिस्ट्रेशन डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन तमामु बहितरीन मैसेज आहे कश्मीरियुनि लाइ त असां हुन सां गॾु आहियूं। अॼु गवर्नमेंट हाई स्कूल जो कोसो में आहे असांजो कश्मीर 5 फरवरी योम यकजहती जो ॾियारो पुरजोश नमूने सां मल्हाए रहिया आहियूं ऐं इहो पैगाम ॾेई रहिया आहियूं पंहिंजी कश्मीरी अवाम खे त असां मुकमिल यकजहती जो इज़हार कयूं था ऐं इंडिया खे बि इहो पैगाम आहे त असां सिर्फ़ु वॾा न बल्कि असांजे शागिर्द खां पाण ॾिठो आहे उन्हनि जे टेबलोज़ मां उन्हनि जी तकरीर मां इहो मैसेज आहे त असां कश्मीर जे हर हुन में उन्हनि सां गॾु आहियूं। 5 फरवरी जो डे हिकिड़ो कश्मीरियुनि जो सेल्फ डिटर्मिनेशन जो डे आहे। इन में जेके असांजा कश्मीरी ॿाहिरि आहिनि जिन जा फंडामेंटल राइट्स आहिनि राइट टू फ्रीडम आहे ॻाल्हाइण ॿोलाइण जो का रिलीजन जी प्रैक्टिस आहे प्रोजेक्ट करण लाइ उनखे असांखे उन्हनि सां गॾु उन्हनि जी स्ट्रगल में जेका उनजी स्ट्रगल आहे सेल्फ डिटर्मिनेशन जी असां उन्हनि सां गॾु रहंदासीं। ख़ुशीअ जी ॻाल्हि इहा आहे त कश्मीर डे त सेलिब्रेशन थी खिते में ऐं ये ॾिसी तमामु घणी रही आहे ही ॿार बि अर्बन एरिया जे स्कूल खां पोइ हिते न आहिनि ऐं स्पीचिस रहियूं आहिनि। जो ॾींहुं 5 फरवरी जो ॾींहुं योम यकजहती कश्मीर जी आवाम सां सॉलिडेरिटी जो ॾींहुं आहे जंहिंमें असां इहो ॿुधाइण था चाहियूं इंडियन फोर्सिस खे ऐं पूरे दुनिया खे असां हर वक़्तु हर मौक़े ते कश्मीरी भाइरनि सां गॾु आहियूं। UN जी क़रारदाद खे इम्प्लीमेंटेशन करण लाइ उन्हनि खे मजबूर कयो वेंदो ऐं दिलो जान सां उन्हनि जी हर फोरम ते मदद कई वेंदी।